कराची के क़ौमी तक एन 242 ते शहबाज शरीफ के कागज़न की मंजूरी खिलाफ अपील ते ॿुधणी थी है। एपीलेट ट्रिब्यूनल रिटर्निंग ऑफिसर और शहबाज शरीफ के 8 जनवरी लाए नोटिस जारी करे छड़िया हैं। पीपी उम्मीदवार मसूद मंदोखेल शहबाज शरीफ के कागज़न की मंजूरी खिलाफ अपील दाखिल कराई हुई। शहबाज शरीफ वज़ीर आज़म की हैसियत में वरतल मरातू नामज़दगी कागज़न में ज़ाहिर न कयूं एतराज़ कंदड़ जो इहो मौक़िफ़ है। अहम ख़बर वां खे पिया कराची के क़ौमी तक एन 242 ते शहबाज शरीफ के कागज़न की मंजूरी खिलाफ अपील ते ॿुधणी थी। एपीलेट ट्रिब्यूनल रिटर्निंग ऑफिसर ऐं शहबाज शरीफ के 8 जनवरी लाए नोटिस जारी करे छड़िया आहिनि। अवां खे ॿुधायूं त पीपल्स पार्टी के उम्मीदवार मसूद मंदोखेल शहबाज शरीफ के कागज़न की मंजूरी खिलाफ अपील दाखिल कराई हुई। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ में रिपोर्टर शहजाद जलबानी खां। जी शहजाद, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट इलेक्शन ट्रिब्यूनल में जेके अपीलूं हुयूं उन्हनि ते ॿुधणियूं जारी आहिनि। अॼु क़ौमी असेंबली जे तख़्त एन 242 ते अॻूणे वज़ीर आज़म मियां शहबाज शरीफ जे कागज़नि जी मंजूरी खिलाफ अपील ते पिणु ॿुधणी थी। इलेक्शन ट्रिब्यूनल रिटर्निंग ऑफिसर ऐं मियां शहबाज शरीफ के 8 जनवरी लाए नोटिस पिणु जारी करे छॾिया आहिनि। पाकिस्तान पीपुल्स पार्टी के उम्मीदवार मसूद मंदोखेल मियां शहबाज शरीफ जा रिटर्निंग ऑफिसर पारा नामजदगी कागजात मंजूर करण खिलाफ अपील कई हुई। अॻूणे वज़ीर आज़म मियां शहबाज शरीफ जे क़ौमी असेंबली जे तक 242 मां पीपुल्स पार्टी के मुखालिफ उम्मीदवार मसूद मंदोखेल अपील में इल्ज़ाम लगाया हुआ त मियां शहबाज शरीफ बतौर वज़ीर आज़म की हैसियत में पंहिंजा वरतल जेके मरातूं हुयूं उहे नामज़दगी कागज़नि में ज़ाहिर न कयूं आहिनि। तंहिं करे संदसि नामज़दगी फॉर्म रद्द कया वञनि त ट्रिब्यूनल इलेक्शन ट्रिब्यूनल 8 जनवरी हिते नोटिस 8 जनवरी लाए नोटिस जारी करे छॾियो आहे। जी ठीक है, मुझी मेहरबानी शहजाद अपडेट करण लाए।